दोस्तों पंजाबी ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार नई अपडेट में तव्हां सभिनी प्रिपेरनि खे ख़ुशि आमदीद। ड्रामो आख़िरकार ख़त्म थी वियो। पंजाबी प्रोमो भी कोन आयो, छाजे करे न आयो। ड्रामे जी अचण वारी किस्त छा आख़िरी किस्त आहे या इहे ॿ किस्तां जेके बचियूं आहिनि इहे आख़िरी आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों प्रोमो ॾिनो, प्रोमो पोइ इनजे करे कयूं दोस्तों, प्रोमो इनजे करे न ॾिनो। प्रोमो राति थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसि ताईं प्रोमो अची वियो हुजे, लेकिन हिन टाइम ते प्रोमो न आयो। बहरहाल ड्रामो ख़त्म थियण वारो आहे। बसि इनजे करे प्रोमो थोरो पोइ कयूं, पोइ यकदमि प्रोमो ॾेई वरी एपिसोड ॾींदा। दरअसल हाणे वधो 2 या 3 एपिसोड मतिलबु 100 ताईं इन खे ड्रामे खे पूरो कयो वेंदो। छो ड्रामो बि ड्रामो आहे त ज़बरदस्त ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। पर ड्रामे जो वाइंड अप कयो पियो वञे। हिकिड़े दोस्त कमेंट में लिखियो, चाकर खान सांवल जी अदाकारी में मज़ो न आहे। उन कॉमेंट कयो हुयो, उन खे चवंदो हलां त बसि जेको किरदारु हुननि खे मिलियो हुननि निभायो। कहाणीकार जेको कहाणी लिखी ओड़े हिसाब सां हुननि बि कम खे अॻिते हलायो। कहाणी जेका लिखियलु हूंदी आहे उन हिसाब सां वीचारा मथो मारी कंदा आहिनि। बाक़ी ॿिन्ही जो किरदारु मूंखे ख़ासि त न वणियो, लेकिन डायलॉग न वणिया, कमु हिन जो न वणियो, किरदारु भलो हो। वीडियो सुठी लॻी त उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।